अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ग्लोबल राउंड अप सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, अॼोके हफ़्ते में मजमूई तौर ते जेके तब्दीलियूं आलमी दुनिया में ज़ाहिर थियूं आहिनि उनखे अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू शामिल हूंदा उनमें सभ खां पहिरीं ज़िक्र कंदासीं अमरीकी अरबपति ताज डोनाल्ड ट्रंप पार्टी कन्वेंशन में सदारती उम्मीदवार तौर नामज़द थी चुको आहे। गॾोगॾु प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान में दहशतगर्दी जो जेको वाक़ियो इन वक़्तु साम्हूं आयो आहे। गॾोगॾु मजमूई तौर ते ख़िते में इन वक़्तु छा सूरतहाल आहे उन हवाले सां बि तव्हांखे आगाह कंदासीं। प्रोग्राम में टियों मौज़ू हूंदो जर्मनी जे शहर में जेको दहशतगर्दी जो वाक़ियो पेश आयो आहे उन हवाले सां बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं प्रोग्राम जे आख़िर में ज़िक्र कंदासीं तुर्की में फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ हिन वक़्तु सफ़ाई वारो अमल जारी आहे जंहिंजे नतीजे में मुल्क में 3 महीननि लाइ एमरजेंसी लागू कई वई आहे। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं अमरीकी सदारती उम्मीदवार जे हवाले सां डोनाल्ड ट्रंप पार्टी कन्वेंशन में नामज़दगी हासिल करे वरिती आहे। 13 महीना अॻु डोनाल्ड ट्रंप न्यूयॉर्क सिटी जे ट्रंप टावर में नमूदार थियो जंहिं ऐलान कयो त सदारती उहिदे लाइ उम्मीदवार बणिजंदो। नाज़रीन, डोनाल्ड ट्रंप जे हिन बयान खे यकीनन पूरी मीडिया सां गॾोगॾु जेके तज्ज़िया निगारन आहिनि थोरे सियासी जेके हल्का आहिनि उन्हनि मज़ाक़ सम्झो, पर जॾहिं अॼु असां हिन प्रोग्राम में इहा ॻाल्हि कयूं पिया त डोनाल्ड ट्रंप सदारती उम्मीदवार तौर नामज़दगी हासिल करे वरिती आहे। पार्टी कन्वेंशन जो इजलास थियो जंहिंमें मजमूई तौर ते जेका पार्टी आहे उहा असांखे विरहायल नज़र आई, पर उन जे बावजूद अक्सरियत डोनाल्ड ट्रंप खे हासिल हुई जंहिंजे करे खेसि पार्टी नामज़दगी हासिल थी चुकी आहे। ऐं 8 नवंबर ते थींदड़ सदारती चूंड में डोनाल्ड ट्रंप हिलरी क्लिंटन जे साम्हूं मदे मुक़ाबिल थींदो। नाज़रीन, मजमूई तौर ते डोनाल्ड ट्रंप जी जेका सदारती मुहिम हुई उहा काफ़ी तकरारी रही। उन दौरान मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि जे हवाले सां डोनाल्ड ट्रंप ते माण्हू जा ख़दशा हुया। गॾोगॾु जेका डोनाल्ड ट्रंप सदारती मुहिम में जेका पॉलिसी ॾिनी या जेके ॻाल्हियूं हुन कयूं उहे यकीनी तौर ते अमरीकन खे वधीक नुक़सान जे हवाले सां ॻाल्हि कई वई त डोनाल्ड ट्रंप जी इहा पॉलिसी अमेरिका के आइसोलेशन न वठी वेंदी। इन सूरतहाल में रिपब्लिकन्स या जेके मेन स्ट्रीम जा जेके माण्हू आहिनि जीअं त अॻूणो सदर जॉर्ज बुश बि इहा ॻाल्हि कई आहे त सदारती उम्मीदवार जी नामज़दगी खां पोइ रिपब्लिकन पार्टी हाणे तबाही न वञी रही आहे, छो त इन क़िस्म जा माण्हू अगरि सदारती उहिदे ते उम्मीदवार तौर साम्हूं अचनि था त यकीनी तौर ते इहा हिकिड़ी ख़तरनाक हद ताईं सूरतहाल साम्हूं अचे थी। मजमूई तौर ते डोनाल्ड ट्रंप जी सदारती जेका मुहिम आहे उहा कीअं रही ॼाणींदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए। I have loved and respected him my entire life, and I could not be more proud tonight to present to you and to all of America my father and our next president, Donald J. Trump. Thank you. Thank you very much. Friends, delegates, and fellow Americans, I humbly and gratefully accept your nomination for the presidency of the United States. USA, 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 USA. Who would have believed that when we started this journey on June 16th last year, we, and I say we, because we are a team, would have received almost 14 million votes, the most in the history of the Republican Party, and that the Republican Party would get 60% more votes than it received 8 years ago. Who would have believed this?
Who would have believed this? The Democrats, on the other hand, received 20% fewer votes than they got 4 years ago. Not so good, not so good. Together, we will lead our party back to the White House, and we will lead our country back to safety, prosperity, and peace. We will be a country of generosity and warmth, but we will also be a country of law and order. Our convention occurs at a moment of crisis for our nation. The attacks on our police and the terrorism of our cities threaten our very way of life. Any politician who does not grasp this danger is not fit to lead our country. अमरीकी अरबपति ताज डोनाल्ड ट्रंप के रिपब्लिकन पार्टी नवंबर में थींदड़ सदारती चूंडन लाइ बाज़ाब्ता तौर ते पंहिंजो उम्मीदवार नामज़द करे छॾियो। अमरीकी रियासत ओहायो जे शहर क्लीवलैंड में रिपब्लिकन कन्वेंशन में वोटिंग दौरान 13 months ago, my father sat my family down and told us the time had come. He could no longer sit idly by and watch our beloved country, the country that had given our family so much success, so much opportunity, crumble before our very eyes. He confirmed to us that he was prepared to announce his candidacy for President of the United States. He made sure to acknowledge that ours would not be an easy path, that we should prepare ourselves for what was to come, that we would quickly learn who our true friends were. Without hesitation, we each committed our unwavering support. But this time, none of us could have predicted what lay ahead. The records he would break, the stadiums he would fill, the movement he would start. Today, my father stands before you with the most primary votes of any Republican candidate in the history of our nation. He has shattered voter registration records across the country. He has defied the predictions of every single political pundit and turned traditional debates into must-see TV. ट्रंप जे वॾे पुटु न्यूयॉर्क रियासत पारां पंहिंजे वाल जी हिमायत जो ऐलान कयो। क़ौमी कन्वेंशन जे ॿिए ॾींहुं डेलीगेट्स रियासतुनि जी बुनियाद ते वोट विधा, जंहिंमें ट्रंप जे हक़ में 1237 वोट पिया, जंहिं बाद ट्रंप उम्मीदवार नामज़द कयो वियो। हाणे 8 नवंबर ते डेमोक्रेटिक पार्टी जी सदारती उम्मीदवार अॻूणी परॾेही वज़ीर हिलरी क्लिंटन इलेक्शन में आम्हूं साम्हूं थींदा। 1237 घुर्बल डेलीगेट्स जी तादाद खां पोइ ट्रंप बाज़ाब्ता तौर ते रिपब्लिकन पारां सदारती नामज़दगी हासिल करे वरिती आहे। 13 महीना अॻु डोनाल्ड ट्रंप न्यूयॉर्क सिटी जे ट्रंप टावर मां नमूदार थियो, जंहिं ऐलान कयो त हू सदारती उहिदे लाइ उम्मीदवार बणिजंदो। अमरीकी सियासी शख़्सियतुनि उन ऐलान खे मज़ाक समझियो, जॾहिं त तजिया निगारनि जो चवणु हो त डोनाल्ड ट्रंप खे रिपब्लिकन पार्टी जी नामज़दगी मिलण जा के बि इम्कान नाहिनि। पर सॼो साल सख़्त इल्ज़ामनि सां भरियल सदारती मुहिम खां पोइ डोनाल्ड ट्रंप ॿियनि 16 उम्मीदवारनि मां मुक़ाबले में ॿियनि जी भेट में वधीक मशहूरी माणी। ट्रंप पंहिंजी सदारती मुहिम में मुख़ालिफ़नि खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो ऐं ईअं आहिस्ते आहिस्ते ट्रंप रियासतुनि जी प्राइमरीज़ ऐं कॉक्स वोटनि जे लिहाज़ सां अॻिते वधंदो रहियो। रिपब्लिकन पार्टी जा लखे अमेरिकन ट्रंप जी गैर रिवायती ॻाल्हियुनि मां मुतासिर थिया, जे अमेरिका में मुसलमाननि जी दाख़िला ते घटि में घटि आर्ज़ी तौर ते बंदिश जी तजवीज़ पेश कई त जीअं दहशतगर्दी जे हमलनि खां बची सघिजे। अमेरिका में मौजूद 1 करोड़ 10 लाख गैर क़ानूनी पनाहगीरनि खे मुल्क बदर करण जो मुतालबो पिणु कयो, जॾहिं पनाहगीरनि खे मुल्क में अचण खां रोकण लाइ अमेरिका मैक्सिको सरहद ते दीवार ठाहिण जी पिणु ॻाल्हि कई। रिपब्लिकन पार्टी जे मुक़ाबले में सदारती नामज़दगी जी ख़्वाहिश रखंदड़
ॿियनि उम्मीदवारनि ख़िलाफ़ ॻाल्हाइण खां सवाइ ट्रंप वॉशिंगटन जे ताक़तवर हलकनि ख़िलाफ़ पिणु मुहिम हलाई, जंहिं दौरान उन सियासी एस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ ॻाल्हायो जिन में ओबामा, अॻूणी परॾेही वज़ीर हेलरी क्लिंटन ऐं संदसि मुड़ुसु बिल क्लिंटन शामिल आहिनि। डोनाल्ड ट्रंप पंहिंजी सदारती मुहिम दौरान अमेरिका खे हिकु भेरो ॿीहर अज़ीम बणाइण जो नारो हंयो। बेबाक अंदाज़ रखंदड़ ऐं लहलियाज़ खां अॼो डोनाल्ड ट्रंप हिकु अहम अमरीकी सियासी पार्टी जो सदारती उम्मीदवार बणिजी चुको आहे ऐं अमेरिका जी तारीख़ में पहिरियों भेरो हिकु अहिड़ो शख़्स जेको कंहिं बि सरकारी उहिदे ते कमु न कयो हुजे, गॾोगॾु हिकु टीवी शो जो मेज़बान मुल्क जी वॾी पार्टी जे अहम उम्मीदवार तौर मैदान में अची चुको आहे। ओहायो में पार्टी जे क़ौमी कन्वेंशन जे आख़िरी मरहले में ख़िताब कंदे डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त जिन मसइलनि अमेरिका खे मुसीबत में विधो आहे हू जल्द उन्हनि खे ख़तमु कंदो। संदसि चवणु हो त हू पंहिंजे सदारती दौर जी शुरूआत में अमेरिका खे नओं मक़ाम ॾियारण जी कोशिश कंदो, जंहिंमें आम इंसान खे अवलियत हासिल हूंदी। लॻभॻि हिकु कलाक जी तकरीर दौरान डोनाल्ड ट्रंप जेका अमेरिका जी तस्वीर पेश कई उन मां अमेरिका हिकु भटकियल राह ते गामज़न तोड़े बर्बादी ॾांहुं माइल नज़र आयो। संदसि चवणु हो त अमेरिका खे हिकु भेरो ॿीहर पुरअमन, महफ़ूज़, ख़ुशहाल बणाईंदो। ट्रंप दावा कई त नवंबर में चूंड दौरान हू हेलरी खे शिकस्त ॾींदो। ट्रंप जे सदारती उम्मीदवार जी नामज़दगी खां पोइ अॻूणे अमरीकी सदर जॉर्ज डब्ल्यू बुश जो चवणु हो त ट्रंप रिपब्लिकन पार्टी जे ख़ात्मे जो सबबु बणिजंदो। बुश क़ौमी कन्वेंशन में शिरकत न कई, जॾहिं त फ्लोरिडा में अॻूणे गवर्नर जेब बुश जो चवणु हो त सदारती चूंडनि में डोनाल्ड खे वोट न ॾींदो। जेब बुश गुज़िरियल साल रिपब्लिकन उम्मीदवार लाइ फेवरेट हो। Trump, to his credit, was very smart at exploiting these kind of opportunities. He's a master at understanding how the media works, more than anybody I've ever seen in politics. And kudos for him for kind of creating the environment and then manipulating the environment to his effect. The tragedy of this, though, is that there isn't going to be a wall built, and Mexico's not going to pay for it, and there's not going to be a ban on Muslims. None of that is, this is all like a alternative universe that he created. The reality is that's not going to happen. And people are going to be deeply frustrated, and the divides will grow in our country. And this extraordinary country, still the greatest country on the face of the earth, will continue to stagger instead of soar. And that's the heartbreaking part of this, is I think people are going to really feel betrayed. नाज़रीन, डोनाल्ड ट्रंप पार्टी कन्वेंशन में नामज़दगी हासिल करण खां पोइ यकीनी तौर ते हाणे इहे वाज़े इम्कान थी अची चुका आहिनि त डोनाल्ड ट्रंप हेलरी क्लिंटन 8 नवंबर जी चूंड में मदे मुक़ाबिल थींदा। पर नाज़रीन, तव्हां सां जीअं असां पंहिंजे प्रोग्राम में इहे ॻाल्हियूं शेयर कंदा आया आहियूं त अमरीकी सदारती उम्मीदवार जी जेका मुहिम हुई उन में डोनाल्ड ट्रंप काफ़ी तकरारी रहियो। जीअं त उन पंहिंजे सदारती मुहिम में जीअं ॻाल्हि कई त मुस्लमाननि जी आर्ज़ी तौर ते अमरीका में बंदिश विधी वञे ऐं मुस्लमाननि खे अमरीका में अचण लाइ बंदि कयो वञे। गॾोगॾु जीअं उन इहा ॻाल्हि कई त दहशतगर्दी जे हमलनि खां बचण लाइ मुस्लमाननि जो अमरीका में अचणु बंदि कयो वञे। ॿियो त अमरीका में मौजूदु 1 करोड़ 10 लख गैर कानूनी पनाहगीरनि खे मुल्क बदर करण जो बि मुतालबो कयो, जॾहिं त पनाहगीरनि खे मुल्क में अचण खां रोकण लाइ अमरीका मैक्सिको सरहद ते दीवार ठाहिण जी पिणु ॻाल्हि कई। रिपब्लिकन पार्टी जे मुक़ाबले में नामज़दगी हासिल करण खां पोइ हिन वक़्तु डोनाल्ड ट्रंप रिपब्लिकन पार्टी जे आला उहिदे ते हिन वक़्तु मुक़ररु थी चुको आहे। हाणे ॾिसजे त हिन चूंडनि जे दौरान जंहिंमें अञा कुझु वक़्तु आहे, उन दौरान डोनाल्ड ट्रंप पारां जेका पॉलिसी डिक्लेयर कई वई आहे उन हवाले सां जेको रिपब्लिकन पार्टी जा जेके माण्हू आहिनि उहे छा था चवनि, या जेका उन जी सदारती मुहिम जेका हिन वक़्तु अञा जारी आहे उन हवाले सां ईंदड़ वक़्त में अञा कहिड़ा ख़दशा साम्हूं अचनि था। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं मजमूई तौर ते अफ़गानिस्तान शाम में दहशतगर्दी जे हवाले सां जेके कार्रवायूं आहिनि उहे अञा ताईं जारी आहिनि। नाज़रीन, अफ़गानिस्तान जी गादी वारे हंधि काबुल में दहशतगर्दी जो बदतरीन वाक़ियो साम्हूं आयो, जंहिंजे नतीजे में 30 खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि ऐं 100 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। नाज़रीन, अफ़गानिस्तान जी मजमूई सूरतहाल ते अगरि ॻाल्हि कजे त अफ़गान तालिबान पारां ॻाल्हियुनि जे हवाले सां जेको डेडलॉक हुयो, अफ़गान
हुकूमत सां उहो अञा ताईं बरक़रार आहे। इन सूरतहाल में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कार्रवायूं असांखे नज़र अचनि पियूं, गॾोगॾु शाम में बि इन क़िस्म जूं असांखे कार्रवायूं नज़र अचनि पियूं ऐं इन हवाले सां बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन्हनि वाक़िअनि जी ज़िमेवारी दाइश क़बूल कई आहे। गॾोगॾु शिदत पसंद तंज़ीमुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन त हलंदड़ आहे, पर उन जे बावजूदि इहे तंज़ीमूं काफ़ी असांखे मज़बूत नज़र अचनि थियूं। इन्हनि इलाइक़नि में कुझु मख़सूस इलाइक़ा आहिनि जेके दाइश जो या दाइश जे हवाले सां उते उन्हनि जो गढ़ बणियल आहे। इन हवाले सां अमरीका पारां मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सहकार सां जेको हींअर ऑपरेशन हलंदड़ आहे अफगानिस्तान ऐं शाम में दाइश ख़िलाफ़, उन जे बावजूदि दाइश जी जेका तंज़ीमी जेको ढांचो आहे उहो असांखे वधीक मज़बूत नज़र अचे पियो। कार्रवायूं त जारी आहिनि, पर इन सूरतहाल में अमुन असांखे हिन वक़्तु बि नज़र न पियो अचे। अफगानिस्तान हुजे, इराक हुजे या शाम हुजे, अमरीका जी मुदाख़लत बावजूदि जेको अमुन आहे उहो अञा ताईं बहाल न थी सघियो आहे। सिक्योरिटी फोर्सिस पारां कार्रवायूं बि जारी आहिनि, पर दाइश पंहिंजा पेर ॼमाइण में अञा बि असांखे अॻिते नज़र अचे पई। मजमूई सूरतहाल ते ही रिपोर्ट ॾिसंदासीं। अफगानिस्तान जेको गुज़िरियल केतिरे वक़्त खां दहशतगर्द तंज़ीमुनि तोड़े तालिबान जी मौतमार कार्रवायुनि जो गढ़ बणियल आहे। तालिबान तोड़े दहशतगर्द तंज़ीमुनि हिन मुल्क में हुकूमती रिट खे चैलेंज कयो आहे। हिक तरफ़ हुकूमत मुल्क में अमन अमान काइम करण लाइ मुसलसल कोशिशूं करे रही आहे, त ॿिए तरफ़ तालिबान तोड़े शिदत पसंद तंज़ीमूं पंहिंजूं कार्रवायूं जारी रखियूं आहिनि। ताज़ो ई अफगानिस्तान में दाइश ऐं तालिबान ख़िलाफ़ जंग बि हलंदड़ आहे। अफगानिस्तान जी धरती पिणु दहशतगर्द तंज़ीमुनि जो गढ़ बणियल आहे। अफगानिस्तान में आलमी तौर मुल्की सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं जारी आहिनि। ताज़ो अफगानिस्तान जे गादी वारे शहर काबुल में आपघाती धमाको थियो, जंहिं जे नतीजे में 80 माण्हू मारिजी विया, जॾहिं त 200 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। हज़ारा बिरादरी जा हज़ारे माण्हू बिजली जी फराहमी वारे रिथा जे रूट ख़िलाफ़ काबुल में मुज़ाहिरो करे रहिया हुआ, त हिकु आपघाती बमबार पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। आपघाती धमाके जे नतीजे में 61 ॼणा मौके ते ई मारिजी विया, जॾहिं 200 खां वधीक ज़ख़्मी थिया। मारिजी वियलनि में सिक्योरिटी फोर्सिस जा एहलकार बि शामिल आहिनि। धमाके खां पोइ सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि हिकु बमबार जी आपघाती जैकेट फाटी न सघी, जॾहिं त हिकु सिक्योरिटी फोर्सिस जी फायरिंग में मारिजी वियो। उन शिदत पसंद तंज़ीम दाइश आपघाती हमले जी ज़िम्मेवारी क़बूले वरिती। अफ़गान सदर अशरफ गनी आपघाती धमाके जी मज़म्मत कंदे चयो त पुरअमन मुज़ाहिरो करणु समूरनि शहरनि जो हक़ आहे, पर दहशतगर्दनि उन जो फ़ाइदो वरितो ऐं मासूम माण्हुनि जो क़त्ल कयो, जंहिंमें सिक्योरिटी फोर्सिस जा एहलकार बि शामिल आहिनि। जॾहिं त उन खां अॻु काबुल में सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन में दाइश ऐं तालिबान जा 114 शिदत पसंद मारिजी विया ऐं काबुल में सुप्रीम कोर्ट ते हमले जी कोशिश खे पिणु नाकाम बणायो वियो। तालिबान पारां कुंदूज़ जे ज़िले किला ते कब्ज़े जी दावा कई वई। अफ़गान सिक्योरिटी फोर्सिस जूं मुल्क में ज़मीनी हवाई कार्रवायूं जारी आहिनि, जंहिं जे नतीजे में दाइश ऐं तालिबान जा 114 जंगजू मारिजी विया। सिक्योरिटी एहलकारनि मुताबिक़ मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हलंदड़ क्लियरेंस ऑपरेशन जे नतीजे में 64 तालिबान विढ़हाक मारिजी विया आहिनि, जॾहिं त नंगरहार जे ज़िले आचन ऐं शेरज़ाद में ऑपरेशन दौरान दाइश जा 28 जंगजू मारिजी विया। सूबे पक्तिया में ऑपरेशन जे नतीजे में 18 तालिबान जंगजू मारिजी विया। सूबे कुंदूज़ में 7, जॾहिं त हलमंद, हिरात, मैदान वर्दक, गज़नी ऐं दालकुंडी में ऑपरेशन जे नतीजे में 11 शिदत पसंद मारिजी विया। बचाव वारी वज़ारत मुताबिक़ ऑपरेशन जे नतीजे में 38 शिदत पसंद मारिजी विया। सूबे नंगरहार में कार्रवाई जे नतीजे में तालिबान जा 50 जंगजू मारिजी विया। ॿिए पासे अफ़गान फोर्सिस काबुल में सुप्रीम कोर्ट ते औरत जंगजू जो हमलो नाकाम बणायो। ज़रियनि मूजिबि हिकु औरत सुप्रीम कोर्ट जी इमारत में दाख़िल थियण जी कोशिश कई त सिक्योरिटी एहलकारनि खेसि रोकण जी कोशिश कई, जंहिं दौरान फायरिंग में खेसि मारियो वियो। अफ़गानिस्तान जी हुकूमत पारां मुल्क में शिदत पसंद तंज़ीम सां का बि रिआयत न करण जो ऐलान कयो वियो ऐं इन सिलसिले में एहलकारनि पारां कार्रवायूं जारी आहिनि। मुल्क में अमन अमान जी सूरतहाल खे यकीनी बणाइण लाइ हुकूमती रिट खे बहाल करणु ज़रूरी आहे। गॾोगॾु तालिबान उन्हनि कार्रवायुनि बावजूदि हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ तयारु आहिनि। मजमूई तौर ते दहशतगर्दी जहिड़े आलमी मसइले खे मुंहुं ॾियण लाइ मुल्कनि तोड़े आलमी दुनिया खे का मुस्बत पॉलिसी अख़्तियार करणी पवंदी ऐं अवामी ख़िदमत जे जज़्बे तहत पॉलिसियुनि खे रिविज़िट करण जी ज़रूरत आहे। अफ़गानिस्तान सां गॾोगॾु शाम में बि गुज़िरियल 5 सालनि खां हलंदड़ घरू वेड़ सबबि हज़ारे जानियूं ज़ाया थियण जो सिलसिलो जारी आहे। शाम में हलंदड़ जंग सबबि शामी अमुन लाइ वरितल आलमी कोशिशुनि मां मुतमिन त परे, पर हिकु लम्हे लाइ बि सुकून हासिल न करे सघिया। अमरीका ऐं रूस जी मुदाख़लत सबबि वक़्ती जंगबंदी सबबि सिर्फ़ कुझु ॾींहनि लाइ इमदादी कमनि में तेज़ी सबबि सिर्फ़ ज़िंदगी बचण खे नेमत समझनि था। गुज़िरियल कुझु अरसे दौरान शाम में जंगबंदी जो ऐलान कयो वियो, पर शाम में बशार अल असद जे मुख़ालिफ़नि हुकूमती फ़ौजनि सां हलंदड़ चक्रियुनि सबबि
शाम जे इलाइक़ा जंग जो मैदान बणियल आहिनि। ख़िते में छिकताइण सबबि अवाम ॿियनि मुल्कनि सां लतपलाण करण ते मजबूर बणियल आहे। ताज़ो ई शाम में बशार अल असद जी हामी फोर्सिस जी बमबारी जे नतीजे में 15 ॿारनि समेत 51 शहरी मौत जो खाज बणिया आहिनि। बमबारी जे नतीजे में दर्जने आम शहरी ज़ख़्मी थिया। शामी फोर्सिस मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बमबारी कई जेका हुकूमत मुखालिफ़ धुरियुनि बाबति ऑपरेशन जो हिस्सो करार ॾिनियूं वयूं। शाम जे सूबे हल्ब जे उत्तर वारे इलाइक़े में बमबारी सबबि अवाम में बेचैनी पखड़ियल आहे। शाम में बशार अल असद जे हामियुनि ऐं मुखालिफ़ धुरियुनि में बमबारी जे नतीजे में अमुल लाइ वरितल कोशिशुनि में हिन महिल ताईं का ख़ातिर ख़्वाह कामयाबी न मिली सघी आहे। शाम में बशार अल असद मुखालिफ़नि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि, पर आलमी कानूननि मुताबिक़ अवाम जी ज़िंदगी बचाइण लाइ मुख़्तलिफ़ मुआहदनि ते अमल थींदे नज़र न पियो अचे। गॾोगॾु इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शाम जी सूरतहाल ते ख़दशा बरक़रार आहिनि। शाम में मौजूदा सूरतहाल में उतरनि इलाइक़नि में शिदत पसंद तंज़ीम दाइश जो मज़बूत गढ़ बरक़रार आहे, जिते आहिस्ते आहिस्ते सिक्योरिटी फोर्सिस पारां पेशकदमी कई पई वञे। सीरियन डेमोक्रेटिक फोर्सिस दाइश ख़िलाफ़ अमरीका जे एहतमाम हेठि कार्रवाइयुनि जो सिलसिलो जारी आहे। मुबैना कार्रवाइयुनि में दर्जने आम शहरी मारिजी विया आहिनि। गॾियल क़ौमुनि पारां शाम में हलंदड़ कार्रवाइयुनि सबबि आम शहरनि जे मारिजण ते ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। गॾोगॾु धुरियुनि खे आलमी कानूननि जी पासदारी ते ज़ोर भरियो वियो। ॿिए पासे बरतानिया इलाइक़े में कुर्द फोर्सिस खे ट्रेनिंग ॾियण लाइ फ़ौजियुनि जी तादाद में इज़ाफ़े जो फ़ैसिलो कयो। शाम जे शहर हल्ब में सुरंग में धमाके सबबि फ़ौजी हेडक्वार्टर जी इमारत तबाह थी वई, जंहिं जे नतीजे में 40 फ़ौजी एहलकार मारिजी विया। ख़बरदारी मूजिबि शाम जे शहर हल्ब में बाग़िन फ़ौजी हेडक्वार्टर जे हेठि धमाकेदार मादो रखियो हो, जेको फाटण सबबि 40 फ़ौजी मारिजी विया। बशार अल असद जे हामियुनि हुकूमती फ़ौजियुनि जे अहम हेडक्वार्टर्स खे बि निशानो बणाइण जो सिलसिलो जारी आहे। शाम में शिदत पसंद तंज़ीम दाइश जी मज़बूत ठिकाणनि ते बमबारी जो सिलसिलो जारी आहे। तंहिं बावजूद दाइश जी गिरफ़्त अञा बरक़रार आहे। शाम इराक में दाइश जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ मुल्की सिक्योरिटी फोर्सिस तोड़े आलमी ताक़तुनि पारां मुदाख़लत ज़रिए दाइश जे वजूद खे ख़त्म करण में का अॻभराई नज़र नथी अचे। इन सिलसिले में दाइश ख़िलाफ़ सरगर्म मुल्कनि जी गॾिजाणी थी, जंहिंमें दाइश जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली जोड़ी वई। इन सिलसिले में दाइश ख़िलाफ़ सरगर्म मुल्कनि जी गॾिजाणी थी, जंहिंमें दाइश जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली जोड़ी वई। गॾोगॾु उन ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ आॾो आयल चैलेंजिस ते बि गौर वीचार कयो वियो। अमरीकी परॾेही वज़ीर जॉन केरी जो चवणो त शिदत पसंद तंज़ीम इराक, शाम ऐं अफ़गानिस्तान में जंगजू इलाइक़नि में कंट्रोल हासिल करण में नाकाम थी रही आहे। तंहिं बावजूद दाइश खे शिकस्त ॾियणु अञा बि ॾुखियो थी रहियो आहे। संदसि चवणो त दुनिया इन ॻाल्हि जी उमीद करे सघे थी त जॾहिं दाइश खे शाम इराक में ख़त्म कयो वेंदो त उहो वक़्तु यकीनन अहम मोड़ साबित थींदो। संदसि चवणो त अमरीका जे इतिहादी मुल्कनि लाइ इहा इत्मिनान जोगी ॻाल्हि आहे त दाइश जे जंगजुअनि जी तादाद पोएं साल जी भेट में घटि आहे। संदसि चवणो त अॻ जी भेट में हाणे दाइश जी आमदनी जा ज़रिया महदूद थी रहिया आहिनि, जंहिं सबबि संदसि मुआशी तोड़े इलाक़ाई ताक़त ख़त्म करण में मदद मिली रही आहे। संदसि चवणो त दुनिया में किथे बि दहशतगर्द तंज़ीम जे वजूद खे मसमार करण लाइ आलमी कोशिशूं जारी रहंदियूं। तोड़े इतिहादी मुल्कनि खे उन जंग में ॼाण जी मटासटा में इज़ाफ़ो करणो पवंदो ऐं उन जंग में रुकावटुनि खे ख़त्म करणो पवंदो। नाज़रीन, अफगानिस्तान शाम तोड़े मजमूई तौर ते ख़िते में जेके दहशतगर्दी जा वाक़िया साम्हूं अचनि पिया, इन हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। नाज़रीन, जीअं असां पंहिंजे प्रोग्राम में तव्हां सां ज़िक्र कयो हुयो त CIA जे डायरेक्टर दाइश खे दुनिया लाइ हिकिड़ो वॾो ख़तरो करार ॾिनो हो। इन हवाले सां अॼोके प्रोग्राम में मजमूई तौर ते इन सूरतहाल ते नज़र विझीसीं त शाम, अफगानिस्तान या इराक में दाइश जेके पंहिंजा पेर ॼमण में असांखे मज़बूत नज़र अचे पई, उन हवाले सां मज़बूत ॻण बढ़ियल आहिनि। ख़िते जा इहे मुल्क दाइश खे पनाह बि ॾियनि था, गॾोगॾु दाइश जे हवाले सां फंडिंग बि जेका थिए थी इन्हनि मुल्कनि में। पर अमरीका जेका ॻाल्हि करे थो तू दाइश खे नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहे। पर ॾिसजे त मजमूई तौर ते मुख़्तलिफ़ मुल्कनि में असांखे दहशतगर्दी जा वाक़िया नज़र अचनि था, पर दाइश सां गॾोगॾु जेके शिदत पसंद तंज़ीमूं आहिनि उहे रुकजण जो नालो नथियूं वठनि ऐं दहशतगर्दी जेको आलमी मसइलो बणियल आहे उनखे हल करण लाइ मुल्कनि जा सरबराह तोड़े हुकूमतूं जेके उतां जूं आहिनि उहे को मज़बूत स्ट्रेटेजी जोड़ण में असांखे हिन वक़्त ताईं कामयाब नज़र नथियूं अचनि। नाज़रीन, आलमी मौज़ूअनि ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ अची करे तव्हां सां ज़िक्र कंदासीं जर्मनी में जेको फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे उन हवाले सां। गॾोगॾु प्रोग्राम में तुर्की में फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ हिन वक़्तु सफ़ाई वारो जेको अमल आहे उते हलंदड़ आहे। मजमूई तौर ते 6000 खां वधीक गिरफ़्तारियूं बि अमल में आयूं आहिनि। मजमूई सूरतहाल ते ॻाल्हि कंदासीं, पर हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।
नाज़रीन प्रोग्राम में तव्हां खे हिकु भेरो ॿीहर भली कार चवंदासीं। ऐं नाज़रीन हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं जर्मनी जे शहर म्यूनिख में फायरिंग जो जेको अफ़सोसनाक वाक़ियो साम्हूं आयो आहे, उन माण्हू मारिजी विया आहिनि। नाज़रीन अगरि ॻाल्हि कजे त दहशतगर्दी जी जेका लहर आहे उहा समूरी दुनिया में असांखे नज़र अचे थी। असां पंहिंजे प्रोग्राम जे हर हफ़्ते में जीअं त दहशतगर्दी जे हिकु नए वाक़े ते डिस्कस कंदा आहियूं, ऐं यकीनन इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असां मजमूई तौर ते जॾहिं दहशतगर्दी जी कार्रवाइनि ते ॻाल्हायूं था त असांखे उनजे मदे या उनजे पस मंज़र में अहिड़ी का स्ट्रेटजी असांखे नज़र नथी अचे जंहिंखे डिस्कस करे असां दहशतगर्दी जे इन्हनि वाक़िअनि खे ॿुंजे ॾियण जी कोशिशि कयूं। पर जीअं त हर रोज़ असांखे दहशतगर्दी जहिड़ा वाक़िआ साम्हूं नज़र अचनि था, जीअं माज़ी में अमरीका, उन खां पोइ फ्रांस, उन खां पोइ रिसेंटली जेको अफ़गानिस्तान में वाक़ियो साम्हूं आयो दहशतगर्दी जो, उन खां पोइ जर्मनी जे शहर म्यूनिख में बि दहशतगर्द पारां पिस्टल जे ज़रिए फायरिंग कई वई, जंहिंजे नतीजे में केतिरनि ई माण्हुनि खे ज़ख़्मी ऐं मारियो वियो। मजमूई तौर ते जर्मनी में हिन वक़्तु छा सूरत आहे ॼाणींदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए। जर्मनी जे शहर म्यूनिख में हिकु शॉपिंग सेंटर में फायरिंग सबबि मारिजी विलनि जो अंग 10 थी वियो आहे, जॾहिं त पुलिस मुताबिक़ हमलेआवर अकेलो हो जे बाद में पाण बि आपघात करे छॾियो। म्यूनिख पुलिस जे सरबराह हर्बिश आंद्रे जो चवणो हो त हमलेआवर 18 साला ईरानी जर्मनी शहरी हो। फायरिंग सबबि 27 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया, जिन में ॿार बि शामिल हुआ। वाक़े ते रद्द अमल में जर्मनी जे सदर जो चवणो हो त वाक़े ते शदीद सदमो पहुतो आहे। सदस्य चवणो त वाक़े जी जांच करे मुलविस किरदारनि खे वाइको कयो वेंदो। गॾोगॾु अमरीकी सदर बराक ओबामा वाक़े ते ॾुख जो इज़हार कयो। संदसि चवणो हो त मारिजी विलनि जे वारसनि सां हू ॾुख जी घड़ी में बराबर जा शरीक आहिनि। जर्मनी पुलिस वाक़े बाबति जांच करे रही आहे, पर शुरूआती इतलाउनि मुताबिक़ म्यूनिख शॉपिंग प्लाज़ा में फायरिंग जा असुल कारण कहिड़ा आहिनि, इन बाबति ॼाण जल्द मंज़िराम ते आंदी वेंदी। जर्मन पुलिस जो चवणो त हमलेआवर म्यूनिख में माण्हुनि खे फायरिंग करे मारण वारो वाक़ियो नॉर्वे में क़त्लेआम कंदड़ शख़्स अनर्श दर्स बिरोक सां मुशाबत रखे थो। पुलिस मूजिबि हथियारबंद वटि 9mm पिस्तौल हुई, जंहिंमें 300 गोलियूं हुयूं। पुलिस मूजिबि हमलेआवर ज़हनी दबाव जो शिकार हो ऐं संदसि इलाज हलंदड़ हो। म्यूनिख पुलिस जे सरबराह जो चवणो त म्यूनिख हमलो 5 साल अॻु नॉर्वे में कयल हमले सां मुशाबत रखे थो। वाज़ रहे त नॉर्वे में कयल हमले खे 5 साल पूरा थी चुका आहिनि, जंहिंमें हथियारबंद फायरिंग करे 77 माण्हू क़त्ल कया हुआ। पुलिस मूजिबि कार्रवाई में 300 खां वधीक पुलिस एहलकारनि हिसो वरितो, जिन जी मदद लाइ ख़ुसूसी दस्ता पिणु मौजूदु आहिनि। जर्मनी जे शहर म्यूनिख में शॉपिंग सेंटर में फायरिंग बाबति वाक़े जी जांच हिन वक़्तु हलंदड़ आहे। इन हवाले सां इंतज़ामिया जो चवणु आहे त हादसे जे पोयां कहिड़ा कारण थी सघनि था, इन बाबति जल्द हक़ीक़तूं मंज़रिआम ते आंदियूं वेंदियूं। नाज़रीन म्यूनिख में दहशतगर्दी जे वाक़े जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। यकीनी तौर ते इन वाक़े खां पोइ आलमी सरबराहनि इन वाक़े ते ॾुख जो इज़हार कयो आहे। गॾोगॾु जेके वारिस आहिनि उन्हनि सां बि ताज़े जो सिलसिलो जीअं हलंदड़ आहे, उन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं पिया त इन वाक़े जे पस मंज़र में को बि अंसर मुलविस हुजे, पर जेको एक्चुअल जेका ॻाल्हि आहे उहा इहा ई आहे त दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस जेके किरदार आहिनि उन्हनि खे वाइको करण जी ज़रूरत आहे। जीअं त मुख़्तलिफ़ मुल्कनि में असांखे सिक्योरिटी फोर्सिस पारां जेके कार्रवायूं नज़र अचनि थियूं त जीअं दहशतगर्दी जे वाक़िअनि खे रोके सघिजे, पर जर्मनी में ताज़ो इंडिविजुअली जीअं माण्हू अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं कनि था, अहिड़ा वाक़िआ साम्हूं अचनि था। गॾोगॾु इन में जेको हिकिड़ी साइकी जेका माण्हू जी जुड़ियल आहे त इन साइकी जे मद्देनज़र माण्हू अहिड़ियूं कार्रवायूं कनि था ऐं उन खां पोइ बिना कंहिं ख़ौफ़ जे हू माण्हुनि खे मारण में को बि उन्हनि खे डपु नथो थिए। उन जे बावजूदि तरक़ी याफ़्ता मुल्कनि में जॾहिं अहिड़े क़िस्म जा वाक़िआ साम्हूं अचनि था, यकीनन इहा सोच जी ॻाल्हि आहे, छो त सिर्फ़ फाइनेंशियली साउंड हुजण सां ई इंसान जी साइकी तब्दील नथी थी सघे। बुनियादी जेके अंसर आहिनि उन्हनि खे ख़तम करण जी ज़रूरत आहे। गॾोगॾु ज़हनी नशोनुमा लाइ बि हुकूमतुनि तोड़े रियासतुनि खे किरदार अदा करण जी ज़रूरत आहे। ऐं नाज़रीन हाणे ज़िक्र कंदासीं तुर्की में फ़ौजी बग़ावत जे नाकाम थियण खां पोइ मजमूई तौर ते मुल्क में गिरफ़्तारियूं बि थी रहियूं आहिनि। गॾोगॾु तुर्क सदर पारां नयूं हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। नाज़रीन फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ तुर्क सदर पारां मुल्क में 3 महीननि लाइ एमरजेंसी डिक्लेयर कई वई। उन खां पोइ मजमूई तौर ते 6000 खां वधीक सरकारी मुलाज़िमनि खे मुअतल कयो वियो आहे। ख़ासि तौर ते तालीमदाननि खे, उस्तादनि खे जेको आहे उहो मुल्क खां ॿाहिरि वञण ते पाबंदी लॻाई वई आहे। गॾोगॾु जेको हिकिड़ो फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ तुर्क सदर पारां जेके जवाबी जेको हिन वक़्तु अमल उते हलंदड़ आहे, उहो आलमी अॻवाननि पारां तोड़े
यूरोपीय यूनियन जे अॻवाननि पारां इन ॻाल्हि खे जेको आहे उन ते ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि त तुर्क सदर पारां जेको फ़ौजी बग़ावत जे रद्द अमल में जेके कार्रवायूं हिन वक़्तु हलंदड़ आहिनि उहे सोच खां काफ़ी वधीक आहिनि ऐं उन जा अॻिते हली नतीजा वधीक ख़राब निकिरी सघनि था। फ़ौजी बग़ावत खां पोइ हिन वक़्तु तुर्की में छा सूरत आहे ॼाणींदासीं इन रिपोर्ट जे ज़रिए। तुर्की में फौजी बग़ावत नाकाम थी वई पर उन बग़ावत जा असर आहिस्ते आहिस्ते साम्हूं अची रहिया आहिनि। तुर्की जी जमहूरियत पसंद अवाम पारां इस्तंबुल ऐं अंकारा जे रोडनि ते जश्न जा मंज़र यकीनन जमहूरियत जी फतह जा मंज़र आहिनि। गॾोगॾु रजब तय्यिप एर्दोगान जे सर खे मोट ॾींदे तुर्की जो अवाम फौजी टैंकुनि ऐं बख़्तरबंद गाॾियुनि आॾो दीवार बणिजी वियो। जेतोणीकि तुर्की में चौथीं बग़ावत जे तसलसल खे अवाम नाकाम बणायो पर उन कश्मकश खे तुर्क सदर पारां ख़ुदा पारां तोहफ़ो करार ॾिनो वियो। संदसि चवणो त जेकर इहा बग़ावत न थिए हा त शायदि फ़ौज समेत हुकूमती इदारनि मां कारियुनि रिढियुनि खे न कढी सघिजे हा। तुर्की में फ़ौज जे हिक धड़े पारां बग़ावत जी नाकामी खां पोइ यकीनन तुर्क सदर जी हुकूमत खे हिकु नओं हौसलो ऐं एतमाद मिलियो आहे जंहिं जी बुनियाद ते जमहूरियत खे वधीक मज़बूत करण सां गॾोगॾु पंहिंजे इक़्तिदार खे अञा डिघो करे सघे थो। तुर्की में मौजूदा सूरतहाल में बग़ावत जी नाकामी खां पोइ तुर्की जे मुख़्तलिफ़ इदारनि में क्रैकडाउन जारी आहे। पुलिस, फौज, तालीम समेत ॿियनि इदारनि में सफ़ाई जो अमल जारी आहे। तुर्की में फौजी बग़ावत खां पोइ तुर्क सदर साज़िशी अंसरनि ख़िलाफ़ सख़्त रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो त तुर्की हिकु जमहूरी मुल्क आहे ऐं इक़्तिदार जी मुंतक़िली जो गैर क़ानूनी रस्तो क़ाबिले क़बूल नाहे। संदसि चवणो त मुलविस अंसरनि खे ॻरी क़ीमत अदा करणी पवंदी। तुर्क सदर पंहिंजे हिमायतुनि पारां मौत जी सज़ा बहाल करण वारे मुतालबे जी पिणु आजियां कई। संदसि चवणो त आइन में मौत जी सज़ा शामिल नाहे पर मौजूदा सूरतहाल में आइन में तरमीम करे सघिजे थी। इन बयान खां पोइ आलमी अॻवाननि इन बयान ते सख़्त तनक़ीद कई। गॾोगॾु तुर्क सदर जे अमरीका जे मुलविस हुजण वारे बयान ते पिणु अमरीका ऐं तुर्की जे लाॻापनि में ॾार अचणु शुरू थी विया आहिनि। तुर्की सदर फौजी बग़ावत जे पुठियां अमरीका में रहंदड़ गोलन तहरीक जे अॻवान फताउल्लाह गोलन खे करार ॾिनो। तुर्क सदर अमरीका खां मुतालबो कयो त फौज में हिकु ग्रुप पारां बग़ावत करण जी नाकाम कोशिश पुठियां गोलन तहरीक मुलविस आहे। जॾहिं त इन बयान खां पोइ अमरीकी सदर बराक ओबामा तुर्क सदर खे फौजी बग़ावत पुठियां मुलविस अंसरनि जी जांच लाइ सहकार जी आछ कई। गॾोगॾु ओलह जे मुल्कनि तुर्क सदर ते ज़ोर भरियो त हू समूरी सूरतहाल में सियासी तजुर्बे जी बुनियाद ते हल करण जी कोशिश करे। उन मौके ते जर्मन चांसलर एंजेला मर्केल तुर्क सदर ते ज़ोर भरियो त जेकॾहिं तुर्की में मौजूदा सूरतहाल में मौत वारी सज़ा ते अमल कयो वियो त तुर्की यूरोपीय यूनियन में शामिल न रही सघंदो। नेटो जे सेक्रेटरी अवाम जी हिम्मत खे साराईंदे जमहूरियत सां हर हाल में गॾु बीहण तोड़े तुर्क सां इतिहाद ते ज़ोर भरियो। तुर्क सदर मौजूदा सूरतहाल में 3 महीननि लाइ मुल्क में हंगामी हालतूं लागू कयूं। तुर्क सदर जो चवणो त 3 महीननि लाइ मुल्क में एमरजेंसी सां अख़्तियारियुनि खे बग़ावत जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई में मदद मिलंदी जंहिं बाद तुर्की जी पार्लियामेंट उन जी मंज़ूरी ॾिनी। सदारती महल में तकरीर कंदे तुर्क सदर जो चवणो त हथियारबंद फौज में समूरो वायरस साफ़ कयो वेंदो। संदसि चवणो त हंगामी हालतुनि खे लागू करण जो मक़सद उन ख़तरे खे जल्दी ख़तम करणु हूंदो। संदसि चवणो त इन सां जमहूरियत कानून जी बालादस्ती ऐं इक़्तिदार खे मज़बूती मिलंदी। तुर्क सदर जो चवणो त ॿियनि मुल्कनि खे तुर्की जे अंदरूनी मामलनि खां परे रहणु घुर्जे ऐं तुर्की खे पंहिंजी तक़दीर जो फ़ैसिलो पाण करणु ॾिनो वञे। ॿिए पासे तुर्क अख़्तियारियुनि गुज़िरियल हफ़्ते हुकूमत ख़िलाफ़ बग़ावत जी नाकाम कोशिश जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल 99 जनरल्स ख़िलाफ़ बाक़ाइदा फ़र्द जुर्म लागू कयो। तुर्क अख़्तियारियुनि मुल्क में दानिश्वर तालीमी माहिरनि खे मुल्क खां ॿाहिरि वञण ते आर्ज़ी तौर ते पाबंदी लागू कई। 99 जनरल्स ते फ़र्द जुर्म तुर्क सदर उन फौजी कमांडर सां मुलाक़ात खां पोइ कयो जेके बग़ावत दौरान वफ़ादार रहिया। तुर्क में गिरफ़्तार तोड़े बरतरफ़ कयलनि जो तादाद 60,000 खां वधीक आहे जिन मां 21,000 तालीम जे शोबे सां वाॻियल आहिनि। तालीम जे 37,000 खां वधीक मुलाज़िम ऐं फौज सां लाॻापियल 6,000 माण्हू 2,000 खां वधीक जज मुअत्तिल कया विया ऐं लॻभॻ 9,000 पुलिस एहलकारनि खे मुअत्तिल कयो वियो। तुर्की में फौजी बग़ावत जी नाकाम कोशिश में आख़िर तालीमी इदारनि जा माण्हू निशाने ते छो आहिनि। इन हवाले सां ॼाणायो पियो वञे त तुर्क सदर 2002 में इक़्तिदार में अचण खां पोइ स्कूलनि ऐं यूनिवर्सिटीज़ में इस्लामी तालीम खे आम करण खे पंहिंजो अहम मक़सद करार ॾिनो हो। तुर्क सदर दौरे हुकूमत में मज़हबी स्कूलनि में रजिस्ट्रेशन में 90% इज़ाफ़ो कयो।
तुर्क सदर हमेशा चवंदो हो त हू हिक नस्ल खे अॻिते वधाइण चाहे थो। तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान 1997 में फौजी इनकलाब खां पोइ बंद पियल स्कूलनि खे ॿीहर बहाल करण जी पिण कोशिश कई। तुर्क सदर फताहुल्लाह गोलन जे मञींदड़नि जे इंतजाम हेठि हलंदड़ स्कूलनि खे पिण बंद करण जी कोशिश कई आहे। इन सूरतहाल में तुर्की अख्तियारनि तालीमी इदारनि खे बंद करण जो हुकुम ॾिनो। वाज़े रहे त तालीमी इदारनि में फताहुल्लाह गोलन खे मञींदड़नि खे फौरी तौर ते उहिदनि तां हटायो वियो आहे। गॾोगॾु तुर्की जे 300 यूनिवर्सिटीज़ में वॾे पैमाने ते तब्दीलियुनि जी मनसूबाबंदी कई पई वञे। मौजूदा सूरतहाल में तुर्की में बग़ावत जे अहम किरदार फताहुल्लाह गोलन जो भाइटियो ऐं संदसि घरवारी खे गिरफ़्तार कयो वियो। तुर्क सदर 1000 ख़ानगी स्कूल ऐं 1200 खां वधीक तंज़ीमूं बंद करण जो पिण हुकुम ॾेई छॾियो आहे। उन मौक़े ते तुर्की जे नाइब वज़ीर आज़म जो चवणो त नाकाम बग़ावत खां पोइ मुल्क में थींदड़ गिरफ़्तारियूं बग़ावत कंदड़ गिरोह जे मुल्की इदारनि में मौजूद हिमायतुनि जे मुक़ाबले में तमामु घटि आहिनि। संदसि चवणो त बग़ावत में मुलविस माण्हू जूं वधीक गिरफ़्तारियूं बि थी सघनि थियूं। हुकूमती कार्रवाइनि जे नतीजे में घटि 60,000 सरकारी मुलाज़िमनि खे मुअत्तल कयो वियो आहे। नाइब वज़ीर आज़म जो चवणो त 40 सालनि खां दहशतगर्द तंज़ीम मुल्क जे वधीक हिस्सनि में अक्सरियत हासिल करे चुकी आहे, जंहिंमें विज़ारतुनि समेत समूरा इदारा ऐं निजी सेक्टर्स बि शामिल आहिनि। नाज़रीन, तुर्की में फौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ हिन वक़्त ते छा सूरतहाल आहे, रिपोर्ट जे हवाले सां तव्हांखे ॿुधायोसीं। नाज़रीन, ॻाल्हि कजे तुर्की में फौजी बग़ावत जी त माज़ी जे तसलसल खे अगरि ॾिसिजे त इन क़िस्म जूं फौजी बग़ावतूं तुर्की में थींदियूं रहियूं आहिनि, पर मौजूदा वक़्त में जॾहिं तुर्क सदर पारां इन फौजी बग़ावत खे नाकाम बणाइण खां पोइ जेका अवाम जी सपोर्ट हिन वक़्तु तुर्क सदर खे मिलियल आहे, यकीनी तौर ते हू इन सपोर्ट खे मद्देनज़र रखी करे मुल्क में अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं करे रहियो आहे ऐं जवाबी रद्द अमल में 60,000 खां वधीक माण्हू जेके सरकारी मुलाज़िमनि खे मुअत्तल कयो वियो आहे ऐं केतिरियूं ई गिरफ़्तारियूं बि हिन वक़्तु अमल में अची चुकियूं आहिनि। इन सूरतहाल ते यूरोपी यूनियन पारां तोड़े आलमी जेके अॻवान आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त तुर्क सदर जे क़िस्म जो रद्द अमल ॾेखारे पियो उहो शायदि फौजी बग़ावत जे नुक़सान खां वधीक पियो ॾेखारे ऐं मुस्तक़बिल में इन जा इलाही ख़राब असर निकिता। गॾोगॾु तुर्क सदर पारां जेको दहशत इन वाक़े में जेको मुलविस हुयो फताहुल्लाह गोलन तहरीक ते उन इल्ज़ाम हयो आहे ऐं उन अमरीका खां इहा डिमांड कई आहे त फताहुल्लाह गोलन खे तुर्की जे हवाले कयो वञे, पर अमरीकी सदर बराक ओबामा फताहुल्लाह गोलन जी हवालगी सां इहो ई चयो आहे त कानूनी ज़ाब्तनि खे मद्देनज़र रखी करे फताहुल्लाह गोलन जी हवालगी जे हवाले सां को फ़ैसिलो कयो वेंदो, पर तुर्की जे सदर पारां वाज़े तौर ते इल्ज़ाम हया विया त तुर्की में फौजी बग़ावत में अमरीका मुलविस आहे, जॾहिं त अमरीका इन्हनि इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त तुर्की में फौजी बग़ावत जे हवाले सां न अमरीका खे अॻु में का ॼाण हुई न ई हिन वक़्तु आहे, जॾहिं त मजमूई तौर ते तुर्की में जेका फौजी बग़ावत थी उन खां पोइ उन जे पोयां कहिड़ा अंसर आहिनि या कहिड़ा फैक्टर आहिनि जेके इन समूरी सूरतहाल में मुलविस आहिनि, उन्हनि खे वाइको करण में अमरीका तुर्की सां गॾु आहे। नाज़रीन, प्रोग्राम में शामिल रिपोर्ट तव्हां ॾिठियूं, इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते नवनि मौज़ूअनि सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान साइमा वाहक ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।